अस्सलाम वालेकुम या अली मदद या महर फ़क़ीर हिन वक़्तु जामशरो खां थींदो झिरक खां थींदो कोटड़ी खां थींदो हैदराबाद सिंध म्यूज़ियम में पहुतो आहियां। सिंध म्यूज़ियम जो सॼो नज़ारो करे आयो आहियां। तक़रीबन 90 सिंध जी पूरी सक़ाफ़त तस्वीरनि जे रूप में आहे। बाक़ी हाल हाज़िर दौर में सिंध में इहे जेके हिते शयूं आहिनि 10% मिलण थी, बाक़ी 90% सिंध पूरी लॻी पई आहे। ख़ैर अलाह ख़ैर कंदो। हीअ लिखियलु आहे, छा लिखियलु आहे? अलाए अंग्रेज़ी में लिखियलु आहे, मूंखे अंग्रेज़ी नथी अचे। बाक़ी सिंध म्यूज़ियम आहे, सो मुंहिंजे ॻाल्हि खे नोट न कंदा कयो। अलाह ख़ैर कंदो। हीअ अंदरि सॼो घुमी आयो आहियां। ओ हीअ ॾिस, हिते तो ॿाहिरि नज़ारो करे छॾियां। अंदरां भरियां त 10 मिंट थी वञनि, 15 मिंट होॾे जा केरु भरे एतिरो होॾियो। सो अलाह कंदो ख़ैर। हितां वरी अॻिते वेंदासीं, वरी जाम शरे वञिणो आहे, तो दिलि दुआ में यादि कजो। ओ हीअ अंदरि जो गेट अथसि, सिंधी म्यूज़ियम हैदराबाद, महर फ़क़ीर। तारीख़ कहिड़ी आहे अॼु? 4/10/2021। अस्सलाम वालेकुम या अली मदद, महर फ़क़ीर, हैदराबाद, सिंध। ख़ुदा हाफ़िज़।